हराम जो पैसो हूंदई ले करण ते ॾाढी दिलि चवंदई, हलाल जो पैसो हूंदे पाण खे लिकाइण में ॾाढी ख़्वाहिश हूंदई। हा हक़ीक़त ॿुधाए, ग़लति ॻाल्हि कोन थो कयां। हराम जो पैसो जे वटि आहे न वॾी ले कंदई। न हुजे मुंहिंजो सर कलम कर, दावा सतो ॻाल्हि कयां, मुंहिंजी ॻाल्हि दिलि ते लकीर अथई। मुंहिंजो टारगेट किथे बि कोन्हे को, टारगेट राति सिर्फ़ु हक़ ऐं सच ते टारगेट आहे। हलाल जो पैसो हूंदे न चवंदे इज़त जो वक़्तु गुज़रे, हराम जो पैसो हूंदे न चवंदे त मां ॿियनि खे ॾेखारियां। अलाह जो कसम ग़लति ॻाल्हि कोन थो कयां। यादि रखो इंसान पैसे जे कॾ न लॻो। पैसो अलाह एॾो ॾींदव, एॾो ॾींदव, वरी उहो पैसो तव्हांजी बीमारियुनि मां बि जान न छॾाए सघंदो, तव्हां बीमारियुनि मां बि आज़ादु न थी सघंदो। पैसो न आहे न त सुकूननि वारी ज़िंदगी थी गुज़राई। हा भला चवंदा आहिनि न त पैसे सां इज़त आहे, पैसे सां सभु को आहे। पैसे सां इज़त आहे, पैसे सां सभु को आहे। मां तो चवां पैसो न हुजे ऐं सभु को तोसां गॾु न हुजे ज़िंदगी तॾहिं आहे। हा पैसो न हुजे ॿियो सभु को तोसां गॾु न हुजे ज़िंदगी तॾहिं आहे। ज़िंदगी गुज़ारण जा रुगो तरीक़ा हासिल कयो, तव्हां सुकून माणींदो। हा तव्हां हिन हुननि जे आसरे ऐं हिन हुननि जे काफ़िलनि में हलण जा आदी न थियो, तव्हांजा रया खया बि सुकून तबाह ऐं बर्बाद थी वेंदा। कूड़ी हैसियतूं माण्हुनि जी आॾो न रखो, असली हैसियतूं रखो। असली हैसियतूं कहिड़ियूं? ख़ामोशी। कूड़ी हैसियतूं रखंदो ड्राड़ू हणी पवंदो, हथियार ॾेखारणा पवंदो, हा पोज़ हणणा पवंदो। घर में पिंडी ते नालो न हूंदई, ॿार वेठो रोब ॾेखारींदे। हक़ीक़त ॿुधायो, मां ग़लति ॻाल्हि कोन थो कयां। बहरहाल ॾिसो न, तव्हां कंहिंजी मारनि जा बचायो। अरे बाबा मां तव्हांखे रस्ता थो ॾियां, तव्हांखे सुकून वारी ज़िंदगी तो मां ॾेखारियां त कीअं गुज़ारणु घुरिजे। पैसो अलाह तोखे अणखुट ॾिनो, चलो ठीकु आहे। जिन खे पैसो आहे उन्हनि वरी कहिड़ा वॾनि जा अस्पताल में इलाज कराया न, इलाजनि मां फ़ाइदा वरिता त न मूंखे ॿुधायो। अरे बाबा पैसो अलाह तोखे एतिरो ॾिनो जो तुंहिंजी औकात बि कोन हूंदी, वरी तूं इहो पैसो पंहिंजी बीमारी खे बि हटाए न सघंदे हिन पैसे जे ज़ोर ते। पैसो तोखे तबाह ऐं बर्बाद तॾहिं कंदो जॾहिं तूं अस्पताल जे वार्ड में दाख़िल थींदे, पोइ इहो पैसो बि तोखे न वणंदो। पैसो बि न वणंदई, इन पैसे जे करे तुंहिंजा पोयां नस्ल ई तबाह थी वेंदा, नस्ल जो नस्ल उजड़ी वेंदई। तूं अॻिलनि खे छूट थो ॾे न, खाओ, हीअ खाइण जी दुनिया आहे, इहो हिसाब ई ॾींदे। खाइण जी दुनिया आहे। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधिजे, नाराज़ न थी जां। मरंदे हीअ दुनिया थोरे वक़्त जे लाइ, मरण वारी दुनिया बाबा ॾाढी डिघी आहे, ॾाढी डिघी आहे। हिकु हंधि हिकु बोरियत में हूंदे, हिकु तकलीफ़ में हूंदे, उहो कफ़न बि तुंहिंजो टुकड़ा टुकड़ा थी वेंदो, पंहिंजे जिस्म तां इहे हॾियूं बि रेज़ा रेज़ा थी वेंदे। हिन हुननि खे पियो क़बरनि जे मथां आवाज़ ॿुधंदे त बि रड़ियूं करे सॾु कंदे, कोई तोखे न ॿुधंदो। आख़िरत जो सोच, आख़िरत जो जेका तोखे दुनिया में बि सवारे त आख़िरत में बि सवारे। यादि रखो इंसान।